थो हा मर्द वीचारा मरी थी हैं अॼुकल्ह जेको दौर हले थो फ़क़ीर थो चए चइबा निभागियूं थी नेरनि महल खणी नेरनि निहारनि उथण छॾंदो बासी ॾेई तूं पराए घर पहुचनि हुन जी ॻाल्हि हुन सां तूं पराए कन विझनि बरो झड़ो पंहिंजी ॻीचीअ में पाण खणी पाइनि अदा पराओ झड़ो पंहिंजी ॻीचीअ में पाण खणी पाइनि वरी उॾहूं कचड़ी मझंद की ॻायूं बाग पंहिंजे मोटनि तेसी ताईं घर जा थाम थिपा लूसी कुता पिया लकिन पाणी खणी पाण उनखे हथ बि कोन हणनि 9 बजे अंधेरनि जो टाइम ते 4 बजे चाढ़नि अगरि 9 बजे अंधेरनि जो टाइम ते 4 बजे चाढ़नि या पचण त तो पाण में खणी घेरे खे चोटनि कुझु गुटको ॿारनि ते कुझु मुड़ुसनि ते मटिजनि ही मर्द वीचारा मार जा मारलूं कुझु बि कोन पुछनि वाह सही वाह ही मर्द वीचारा मार जा मारलूं कुझु बि कोन पुछनि के त धर वसी में माराया हा नर निभागिन वरी ॾिसी वार वॾा पयूं कैंची सां कटिन जे भोरा वचन घिरकी में कंहिंसां बि भुल ॾेई हन चवनि केर चङाई जो त पेके पंध पवनि पंहिंजे खां त परदो हेठि लहज़े में लाहिनि अबा ओपरे खां त लाह ॼाणे उहो ढरई कोन कनि अबा ओपरे खां त लाह ॼाणे उहो ढरई कोन कनि वरी ऊचियूं ॻाल्हियूं करे नी पेके पाण वेहनि छन किथे ध्यान जो थूं वाड़ियूं ॿोल ॿुधनि सटे सटे पंहिंजा परावा लटा खास खणनि एड़ी मर्द वीचारा हुरली पिनी उते वञी कन कढनि अबा विहा हुजे वालूअ जो त टिलू वटि टिकनि हौदा अबा विहा हुजे वालू जो त टिलू वटि टिकनि लाॻो मिटनि मारनि जो चयूं कुझु बि कोन चवनि क्षमन जलाल जेकी ॻाया अॼु पाण पयूं ॻाइनि यानी मानी मोटी आया अठेनी पियो अचनि वरी बि तव्हां घर ते चलजी वियो कीन वरनि अबा हिकिड़ी पुॼे न कबर जी गोली सिधी सदनि अबा कहिड़ियूं कहाणियूं त जनम हुजे नौसिया निज़ाम चले वाह निज़ाम वाह वाह जो ॿुधाई वाह सही वाह वाह सही वाह